अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण असीं अवांजी ख़िदमत में हाज़िर। मन त महिरबानो गुज़िरियल हफ़्ते खां असीं अवांजी ख़िदमत में फिल्म रंगमहल जे हवाले सां प्रोग्राम में शामिल आहियूं ऐं यकीनन इन्हनि फिल्मुनि जे बारे में ज़िक्र कंदे असांजी पंहिंजूं अखियूं पुराब थी वञनि थियूं, पर इहो ख़ुशीअ जी साथ बि आहे त जो रिवाइवल थिए पियो थो ऐं असीं चाहियूं पिया था त उन्हनि जे बारे में वधि खां वधि इंफॉर्मेशन असीं अवां ताईं पहुचायूं। असांजे मोज़िज़ पैनलिस्ट असां साण आहिनि जिन सां वरी बि अवां जो हिकिड़ो भेरो तारुफ़ कराईंदासीं। रंगमहल ते ॻाल्हाइण लाइ असां वटि मौजूदु आहिनि साण महापारा साहिबा जी, फरमाइए। साईं सैयद फिदा हुसैन शाह साहब, महिरबानी साईं। साईं GM चांद साहब ऐं साईं हयात अली शाह बुखारी साहब। अॼु इब्तिदा करणु चाहियूं था हिन फिल्म जे हिकु धुन सां। मिली आहे प्यार जी मंज़िल सभई अरमान थिया पूरा पंहिंजे वक़्त जो हिकिड़ो सरमोड़ गीत आहे ऐं जंहिं निस्बत सां जंहिं ख़ूबसूरती सां जंहिं रचाव सां उस्ताद मोहम्मद यूसुफ हिन खे ॻायो आहे सो पंहिंजो मटि पाण आहे। ऐं मथां वरी उन जी धुन साहिब पाकमाल शरनाए ते अब्दुल्ला ख़ान पेश करे। धुन जी पंहिंजी ख़ूबी पंहिंजो कमाल अब्दुल्ला ख़ान जी शरनाई पंहिंजी जाइ ते, पर चाहियूं था त ओरिजिनल गानो बि कंदा आहियूं त अचो त उनजो बि लुत्फ़ था वठूं।
सभई अरमान सा पूरा वही आबाद थी है जो दिल मिट्या गम जान सा पूरा मिली प्यार जी में कहे कशा दिल जी सितारन साथी गड झूमी सितारन साथी गड झूमी हयात यजा हसी कबा सब प्यार सा पूरा प्यार जी तस्वुर में दिखाते थे सबा शहर जे दिल में सबा शहर जे दिल में दिया दिल जा चिया रोशन चिया सारा गुमा पूरा मिलेगा प्यार जी बाहर आई भूषण नजारा रक्स में नजारा रक्स में बहारन में सियारो फिजा जाता पूरा मिलेगा प्यार जी सभई अरमान सा पूरा वही आबाद थी अज दिल मिट्या गम जान सा पूरा मिलेगा प्यार जी गुफ्तगू जी शुरुआत क्यों था चांद साहब का। चांद भाई जी कादरी साहब के बारे में जानना चाहेंगे। मशकूर कादरी साहब आपके उस्ताद रहे हैं और एक बड़ा नाम है टेक्निकलिटीज़ में। मशकूर साहब जो है पहले लाहौर में हुआ करते थे जी और वो हम मेरे समय मेरे भी दादा उस्ताद हो गए, वो अपने CGC मंडोली साहब जी ये उनके शागिर्द थे जी और बहुत टेक्निकल आदमी थे और म्यूज़िक को समझते थे, जो म्यूज़िक के उतार चढ़ाव को, उसकी लय को, रिदम को, तो वो बड़े माहिर थे। और उसके अलावा उनकी एक मजबूत साइड थी, वो थी उसकी जो टेक्निकली इतने वो माहिर थे कि जब कोई आवाज़ में कुछ चेंज करना पड़ता था तो उस मशीन में वो चीज़ें नहीं होती थी जो उस वैल्यूज़ की होती हैं, जो रेजिस्टेंस वगैरह जी, तो वो रिकॉर्डिंग रोक देते थे, जाके उसको अपने टेबल पे रख के फिर उसमें जो पार्ट्स हैं उनको रेजिस्टेंस वगैरह चेंज करके उसकी क्वालिटी को चेंज करते थे। अच्छा, ये उनकी सबसे, और हम लोग तो इतने समझते नहीं थे इन चीज़ों को, लेकिन जब वो करते थे तो उसका मज़ा ही कुछ और आ रहा होता, एकदम डिफरेंट होता था और हम लोगों का टाइम जो है ना वो ज़ाया होता था क्योंकि वो काम अपना कर रहे होते थे और हमारा टाइम भी लगता तो हम बेजार हो जाते थे, लेकिन जब उसके रिजल्ट देखते थे तो उससे अंदाज़ा होता था कि वो कितने टेक्निकल आदमी हैं। एक वाक़या मैं बताऊँ आपको कि वो 35 mm की टेप होती थी इसकी, जी, टेप में रिकॉर्डर में जो यूज़ होती थी 35 mm की,
तो इनको एक पुराना रिकॉर्डर कहीं से सेठ साहब ने ला के दिया कि ये 17.5 गेज है इसका, तो इसकी टेपें तो अवेलेबल नहीं है। तो फिर उन्होंने क्या किया कि 35 की टेप लेके उसके बीच में से हाफ किया, यानी 17.5 जो है ना उसकी कटिंग करके 2 पार्ट्स बना दिए उसके, और उस टेप को यूटिलाइज किया और उस पर बिल्कुल सही चली। यानी इतने टेक्निकल थे वो, म्यूज़िक को समझते थे, एक एक पीस को वो ऐसे उठाते थे कि जैसे कोई और चीज़ इतनी वो इम्पोर्टेंट नहीं रहती। फिर उसके बाद जब उसका अपना उसका फ्लेवर जो है वो आपको पूरा नज़र आता। तो बहुत टेक्निकल आदमी और काम के धनी थे बहुत, और इतना टाइम सर्व करते थे। घर भी उनका करीबी होता था नाजिमाबाद में, वहाँ से ज़्यादा दूर नहीं था, लेकिन वो घर भी नहीं जाते थे, वहीं पे हमारे साथ जो है ना जब काम होता था तो वो वहीं पे सो जाते थे। वाह वाह, यानी इतने वो बहुत बड़े आदमी थे। शाह साहब हाणे भला इहो असां वटि बुखारी साहब जुनून आहे या कोन्हे, ख़तमु थी वियो आहे जुनून? हाणे न आहे, मायूसी आहे या मायूसी न मतिलबु इहा कैफ़ियत आहे? मायूसी न आहे, कमु ईज़ी थी वियो आहे, कंप्यूटराइज़ थी वियो आहे, डिजिटलाइज़ थी वियो आहे, तंहिंजे करे सॼो ईज़ी आहे कमु। अॻे महिनत कई वेंदी, जेका तव्हां चांद साहब ॿुधायो, उहा महिनत हाणे न आहे, ऐं उहा ॼाण ई न आहे। जेके अहिड़ो को प्रॉब्लम पैदा थिए, वरी अहिड़े इक्विपमेंट ते कमु करिणो पए, कंप्यूटर पाणी करे वठंदो, उहो करे वठंदो, बसि डबल कैरेक्टर करे छॾींदो, 4 कैरेक्टर बि थी वेंदा। असां वटि कैमरामैन नज़ीर हुसैन साहब हो, इंडिया में बि अहिड़ो कैमरामैन न आहे। नज़ीर साहब एॾो कैमरामैन, एॾो महिनत थी वियो। उन जूं काफ़ी सभु फिल्मूं तव्हां हिन में असांजे रंगमहल में जी फ़ोटोग्राफी कैमरामैन उहो तव्हां उन यूसुफ खान शेरबानू प्रोड्यूस कई, डायरेक्ट कई कैमरामैन, उहो जी जाम बर्फ़ गिरती जेका उन ठाही फिल्म, उन में जेको सेट लॻायो ईस्टर्न स्टूडियो में, उते जो सवात जो काठियूं घुराए ऐं बर्फ़ जो इफेक्ट, उन लूण जूं थुल्हे लूण जूं ॿोरियूं घुरायूं, उहो हीअं पखेड़ियो छितनि ते, ईअं फुल लाइट थींदी त माण्हू हैरान थी वेंदो किथे बीठो आहियां। ठीकु आहे, कमाल जा माण्हू हुआसीं। इहो या लाहौर में वटि कैमरामैन बाला पेंडू हिकिड़ो आहे मशहूरु कैमरामैन, अनपढ़ियल माण्हू, पेंडू माना गुटाणो ॼठ जेके चए पेंडू न ई चवंदा। उन अहिड़ो कमु कयो जो हॉलीवुड में बि अॼु ताईं कोन्ह थी सघियो आहे। ॼठ माण्हू सफ़ा ईअं गुठाणो, कपिड़ा बि ईअं गुठाणा पाईंदो, ईअं धोती ईअं फलाणो ईअं हलंदो, एॾो कैमरामैन। त हिन रूप रंगमहल में जेका फ़ोटोग्राफी आहे, तव्हां उनखे ॾिसंदो, गौर सां ॾिसंदो त अधु खां वधीक फिल्म जी कामयाबी फ़ोटोग्राफी ते आहे, अधु खां वधीक कामयाबी। वायलेंट पीस जेके आहिनि उन ते जेको मैडम ॿुधायो त मैडम नूरजान जो म्यूज़िक डायरेक्टर जेका तारीफ़ कई न, इहे वायलेंट पीस कवर करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे डायरेक्टर लाइ। बहुत मुश्किल स्टेप ते डांस थियो, डांस डायरेक्टर पाण ॿुधायो, डायरेक्टर बीठो आहे करे छॾियो। हाणे वायलेंट पीस ते डांस दौरान बि हिकिड़ो वायलेंट पीस थियो, चवंदा त भई राउंड लॻाए छॾियो। इहो राउंड लॻाइण जो मतिलबु आहे जान छॾाइणी आहे, कैमरा भी साथ साथ। छोकिरी राउंड कैमरा। नज़ीर साहब का एक मशहूर है मेरे साथ, जो उनका एक इंसिडेंट हुआ कि वो यही दर्द दुखन का गाना पिक्चराइज कर रहे थे, मुझे खड़ा कर दिया, लाइटिंग करवा रहे थे। आप यकीन करें, लाइटिंग करें, वो जो लाइट इतनी तेज़, मुझे कहा हिलना नहीं मां पा रहा आपने यहाँ से, मेरी लाइटिंग गड़बड़ हो जाएगी, कि मेरे बाल जलने लग गए। इतनी लाइटिंग तेज़, और वो उधर खड़ा रखा, और हम भी उस दौर में खड़े रहे कि जी नहीं अच्छे है, क्योंकि नज़ीर साहब की लाइटिंग और कैमरा मैनी बहुत अच्छी थी। बहुत अच्छी। तो वो उसकी वजह से हिलते नहीं थे, तो वो मेरी उन साम्हूं केरु ॻाल्हाए कोन सघंदो, उन साम्हूं केरु ॻाल्हाए कोन सघंदो। नज़ीर साहब जो कैरियर शुरू थियो वहीद मुराद जी ऑफिस में, ही पटियालो हूंदो नज़ीर साहब, उन खां पोइ लाइटमैन थियो, पोइ कैमरामैन थियो, ऐं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जंहिंमें ही कैमरामैन हुजे, वहीद मुराद हीरो हुजे, शॉट न पियो ॾेई सघे, कैमरा जो जेको न हैंडल खयो आहे, स्टैंड कढियो आहे, हुन मां कॉरिडोर में वहीद मुराद अॻियां पुठियां ई बीठो हुजे, ॿियो नज़ीर साहब माफ़ करो, वहीद साहब अॻियां हुजे, जेको हुनजो पटियालो रही चुको आहे। नज़ीर साहब माफ़ करो, नज़ीर साहब माफ़ करो, बहुत उन करे जो महिनत थी वियो, उन वटि कमु हो, उन कमु ईंदो, ऐं उन कमु करण चाहे चओ न, उन जी डिमांड जेका आहे उहो न पियो पूरी करे सघे, वहीद मुराद न पियो करे सघे, हुन चई हीअं न हीअं करे, हीअं न करे, न पियो करे, पोइ नंढो चई तुंहिंजी अदाकारी जी वठी करे ईअं करे वञी जीअं थींदो आहे माण्हू कावड़ में जेको ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, कॉरिडोर में अॻियां हुजे वहीद मुराद, ऐं पुठियां हुजे जेको पटियाल रही चुको आहे। और जो लोग डायरेक्टर उनकी नहीं मानते थे ना, सेट से बाहर चले जाते थे। हाँ, इतने गुस्सीले होते थे
कहना मुझे मेरी डिमांड ये लाओ कैमरा। ख़ामोश माठीनो सफ़ा माठीनो ॻाल्हाईंदो कोन। और एंड में अल्लाह लोग हो गए थे। हाँ आख़िर में वो अल्लाह पाण भी लोग हो उन्हें गए। बाशुजात कहना मेरा डिमांड पूरी नहीं करते, मैं कैमरामैन हूँ, जो मैं चाहता हूँ नहीं, मेरी कदर ही नहीं है, छोड़ छाड़ के चले गए। रंगमहल हुन पाण कई न रंगमहल, त रंगमहल जे हवाले सां टंडे आलम जी जेका टीम हुई हुन सां ई माना तमामु घणी गहरा दोस्त यारी। पोइ जीअं अलाह लोग थियो न, कराची खां टंडे आलम ताईं पंधु वेंदो। सदाबहार शख़्सियतूं, सदाबहार ज़िक्र असां वटि मोज़िज़ महिमान गुफ़्तगू कनि पिया था, ऐं असां वटि वरी कुझु अदाकारनि जा परफॉर्मर्स जा प्रोफाइल्स मौजूदु आहिनि। पहिरियों प्रोफाइल असां वटि आहे रशीद हमीरानी साहिब जो। हैदराबाद शहर सां तालुक़ु रखंदड़ रशीद अहमद इकोनॉमिक्स में MA कई ऐं 1967 खां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हिकु अनाउंसर जी हैसियत सां पंहिंजो कैरियर शुरू कयो। 1969 में फिल्म रंगमहल जे हीरो जे किरदार लाइ खेसि ऑफर थी ऐं हुन ख़ूब निभायो, पर फिल्म जी नाकामी खां पोइ हुन वरी सिंधी फिल्म इंडस्ट्री जो रुख़ न कयो। पाकिस्तान टेलीविज़न जे हिकु सिंधी ड्रामे में कमु करण लाइ खेसि अब्दुल करीम बलोच साहिबु ऑफर कई ऐं हुन तक़रीबन 12 ड्रामनि में कमु कयो। संदसि पहिरियों ड्रामो अमर जलील जो लिखियलु ऊंदा ऐं रोशनी हुयो, जंहिंमें ग़ज़ाल रफ़ीक़ ऐं क़ुर्बान जिलानी साणुसि गॾु हुया। संदसि सभ खां मक़बूल ड्रामो रोई ॾिनो राति हुयो ऐं 1973 खां पाकिस्तान टेलीविज़न ते सिंधी ख़बरूं शुरू थियूं त रशीद हमीराणीअ शुरूआती सिंधी न्यूज़ कास्टर वारी हैसियत माणी ऐं हिकु तवील अरसे ताईं पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। हुन कुझु म्यूज़िकल प्रोग्राम्स जी मेज़बानी बि कई। सिंधी फिल्म आहे हुनजी रंगमहल। ॿियो प्रोफाइल असां वटि दीन मोहम्मद शेख साहिब जो। 5 जनवरी 1941 ते शहदादपुर जे ॻोठ जादम जुण जो मिॼाओ। शुरूआती तइलीम टंडे आदम में वठण खां पोइ सचल सरमस्त कॉलेज हैदराबाद मां ग्रेजुएशन कयईं। तंहिंखां पोइ लेबर खाते में मुलाज़मत इख़्तियार कयईं ऐं उतां ई रिटायर कयईं। 1968 जी आख़िर में फिल्मी प्लेबैक में खेसि तॾहिं ब्रेक मिलियो जॾहिं SY अहमद खेसि फ़िरोज़ गुल जी मौसीक़ी लाइ रंगमहल में ॻाइण जो मौक़ो ॾिनो ऐं दीन मोहम्मद शेख मोहम्मद यूसुफ खां पोइ फिल्मी गायकीअ में ॿियो मज़बूत नालो कमायो। हाय दिल नाशादा जे ॿोलनि खेसि झर जंग में मशहूरु करे छॾियो ऐं उहा शोहरत संदसि मरड़ घड़ी ताईं क़ाइमु रही। पंहिंजी हयाती जी पहिरीं फिल्मी प्लेबैक हुन उर्दू फिल्म नए अंदाज़ लाइ गायकी सां कई हुई, जेका फिल्म रिलीज़ थी कोन सघी हुई। मौसीक़ी उन में फ़िरोज़ गुल जी हुई। दीन मोहम्मद शेख वक़्फ़े सां साम्हूं ईंदो रहियो। हुन गीतनि जी चूंड पंहिंजी मर्ज़ीअ ते कई, पर बहरहाल संदसि ॻायल गीत पोइ भले उहे फिल्मी हुजनि या ग़ैर फिल्मी हिकु अलॻि मक़ाम रखनि था। हुन 7 अप्रैल 2016 ते कराची में वफ़ात कई। संदसि फिल्मूं आहिनि रंगमहल ऐं मिठड़ा शाल मिलन। इन्हनि अहम वजूदनि जे बारे में ज़िक्र खां पोइ असां वटि हिकिड़ो सदाबहार गीत मौजूदु ऐं ईअं आहे त जॾहिं अंदरि में आस हूंदी आहे त लबो लहजो ख़ुशगवार थी वेंदो आहे। अहिड़ी उमेद ऐं आस सां रूना जो आवाज़ु आहे, रुता मिलण जी मिलण जो ज़मानो। करना बहाना
इन ते ई रंग महल बाबति हिन ॿिए हिसे मां खां मोकिलाईं अथव अने दुआ सां जिते बि ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो। असांखे पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु नवाज़ींदा कयो छाकाणि तव्हांजी राय जी रोशनीअ में हीउ सफ़र सुहाओ थी सघे थो, ख़ूबसूरत थिए थो। कोशिशि त इहा ई आहे त अव्हां वटां जेका मोहबत मिले थी उनजी भरपूर मोट असां वटां बि अव्हांजी ख़िदमत में पेश कई वञे। ख़्यालु रखिजो पिया पंहिंजो, इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अला भाई।